अदा जी खबर तो पई हूंदी। सुबह खां वठी ॾींहुं घरां निकितो आहे, वरी घर न आयो। न मानी खाधी अथसि, नई वरी मानी खणी वियो आहे। सिज लहण वारो आहे। कुझु सोच मुंहिंजी, थोरो सोच त हिन वक़्त ताईं हुनजो कहिड़ो असरु थियो हूंदो। ओए तूं परेशान न थी, उनखे ॻोल्हण लाइ मूं छोकिरा मोकिलिया आहिनि। मालिक सणाई कंदो, शाम ताईं तो वारो भाउ मोटी ईंदो। अदा खड़पील, तो वारे भाउ बि त ग़लति कमु कयो न। इहा सज़ा हुनखे मिलणु घुरिजे। सज़ा जो हू हक़दार आहे, पर उहा सज़ा बि मुंहिंजे ॾेस आहे न। मुंहिंजे मूंखे लॻे थो त हू बरमुंह करे वियो हूंदो। चारई तरफ़ वीरानी लॻी पई आहे, ॻोठनि जा ॻोठ लॾे विया आहिनि। हाणे अहिड़ी हालत में हू कंहिंजे दर वेंदो। बाबा तूं घबराए न, अलाह सणाई कंदो। मूं तोखे चयो न छोकिरा हुनखे ॻोल्हण विया आहिनि। शाम ताईं हुनखे ॻोल्हे वठी ईंदा, पर जे हुननि खे न लधो न त पोइ असां वॾा सॼा सभु निकिरी पवंदासीं हुनखे ॻोल्हण लाइ। राति ताईं मोर खे ॻोल्हे फोले घर वठी ईंदासीं। तूं हाणे थोरो सब्र करे वेह। मुंहिंजी मां त चवां थो असांखे हिन महिल ई निकिरणु घुरिजे। हिते वेही वक़्तु न वञाई, किथे घणी देरि न थी वञे। ठीकु आहे खड़पीला, हाणे तूं घर वञ। मां रुगो 2-3 गिरा मानीअ जा आणा, पोइ मां माण्हू पाण सां गॾु वठी तुंहिंजे भाउ खे ॻोल्हण लाइ निकिरी थो पवां। ठीकु आहे, हाली तूं वञ भाई।